गैस इंतजामिया ते गैस इंतजामिया ते साईं मुतालबो इहो आहे त असां वार्ड नंबर 15 नवल महला जेको 2022 खां गैस जो सिस्टम कोन हुयो। बहरहाल कुझु ईंदो कुझु ॿ टे कलाक अधु हलाईंदा उन खां पोइ बंदि थींदो। हाणे तक़रीबन 6 महीना थिया आहिनि त मुसलसल जेको आहे सो गैस हिननि बंदि करे छॾियो आहे। चवनि था लाइनुनि जो फॉल्ट आहे। खुदारा जे लाइनुनि जो फॉल्ट आहे त उहो मसइलो तव्हांखे हल करिणो आहे, असां त कोन कंदासीं न। केॾीमहिल चवंदा त किथां लाइन खोटींदासीं, केॾीमहिल चवंदा किथां लाइन खोटींदासीं, पर को बि ही कमु करण जे लाइ तयारु न आहिनि। सिर्फ़ु हिते असां जॾहिं बि ऑफिसुनि में चवंदा असांखे कूड़ा ॾटा दिलासा ॾियो, असांखे वापसि कयो था छॾनि। को बि असांजो मसइलो हल नथा कनि। हिन खे असां आला इख़्तियारनि खे, महबूब ॾारी खे ऐं ॿी जेका बि गैस इंतिज़ामिया मथे आहे, असां वफ़ाक़ी हुकूमत खे बि अपील था कयूं त महिरबानी करे असांजो मसइलो हल कयो वञे। असांजो वार्ड नंबर 15 खे हिननि यतीम खानो बनाए छॾियो आहे। पोइ ख़बर न आहे त असां सां का इंतकामी कार्रवाई आहे या असां सां कहिड़ो हिननि जेको आहे सो रहियो रखियो आहे जो असां 6 महीननि खां वठी मुसलसल गैस कोन्हे को। चवनि था लाइनुनि में पाणी आहे, लाइनूं मटाईंदासीं। नई मेमण त रोज़ दिलासा। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त नई मेमण हिकु नाल ऑफिसर आहे। नाल ऑफिसर खे हटायो। जे उनखे नथा हटायो त असां प्रेस क्लब ते वेंदासीं। प्रेस क्लब ते न त सुभाणे असां बाईपास खे बंदि कंदासीं। ख़ुदा जे वास्ते असां आला इख़्तियारनि खां मुतालबो था कयूं त महिरबानी करे असांजो हीउ जेको तदारुक कयो वञे।